नाज़रीन मिरपुखास ब्यूरो टाइम अज वरी तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। असीं तव्हांखे हिन मुख़्तलिफ़ ब्यूरो टाइमनि में मुख़्तलिफ़ ज़िलनि जा जेके मिरपुखास ज़िले समेत थरपारकर उमरकोट या सांगड़ जा मुतलक मिरपुखास ब्यूरो टाइम में असां जेके इहे हाईलाइट कया आहिनि ऐं ताज़ो जेको टंड मोहम्मद खान में ज़हरीलो शराब वापराइण खां पोइ तक़रीबन 40 खां वधीक इंसानी जानियूं ज़ाया थी वियूं ऐं उन खां पोइ जेको सूबाई वज़ीर जेको एक्साइज़ टेक्नीशियन ज्ञानचंद इसराणी ऐं पारां ऐं आई सिंध पारां ऐं उन खां अलावा हुकूमत सिंध पारां इहे नोटिस त वरिता विया त इहे ज़हरीलियूं शयूं हलाईंदड़ मंशात हलाईंदड़ या मंशात जो कारोबार कंदड़नि खे गिरफ़्तार कयो वेंदो ऐं शराब जे जेके कचे शराब जो भठियूं आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते बंदि करायो वेंदो। असीं तव्हांखे ॿुधायूं त हमेशह हुकूमत पारां इहे ई ॻाल्हियूं कयूं वेंदियूं आहिनि त जॾहिं बि को अहिड़ो वाक़ियो थींदो आहे उन खां पोइ इहे जेके सुतल इदारा इहे जाॻंदा आहिनि। ताज़ो जी टंडो मोहम्मद खान में वाक़ियो थियो ज़हरीले शराब पीअण उन खां पोइ सॼी सिंध में जेको मंशात जे पोयां उन खां अलावा जेके कचे शराब भठियूं आहिनि उन पारां पुलिस पारां जेको IG सिंध जी हिदायतनि ते ऐं हिन वक़्तु ताज़ो जेको इहो वाक़ियो थियो आहे उन जा जेके मिरपुखास ज़िले जे अंदरि 3 मुतासिरा या फ़ौत थी हलिया ऐं 2 ॼणा जेके उन में तमामु उन्हनि जी हालत ख़राब थी वई जेको मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सिंध TV न्यूज़ पारां उन्हनि सां राब्ता कयो मगर शर्म जे करे जेके हू माण्हू असांजे साम्हूं कोन अची सघिया न पंहिंजो मौक़िफ़ ज़ाहिर करे सघिया ऐं जेॾीमहिल सिंध TV न्यूज़ जी टीम उते पहुती उन्हनि जे ॻोठ बेलाड़ो शाख जे भर में संदसि ॻोठ आहे त हुननि जे वारसनि जो इहो पिणु त हिननि जो को बि कमाई जो ज़रियो कोन्हे सिर्फ़ु रक्शो हलाए जेको गुज़र सफ़र कंदा आहिनि हू माण्हू जेके झोपड़ियुनि में रहण वारा अॼु हिननि जो जेके कमाइण वारा हिन वक़्तु को बि न रहियो मासूम बचा जेके आहिनि उन्हनि जा हंजूं हारे रोई रहिया हुआ। अचो त उन हवाले सां तव्हांखे रिपोर्ट ॾेखारियूं त उन्हनि जो छा चवणु आहे। मीरपुर वठी वियासीं हुते वञी पोइ पुछियो बि आहे ॿिन्हिनि खे बाबा तव्हां अची घर पूरे पाड़े खे बि असां हिते पुछियो त बाबा हीअ आया आहिनि हिननि खे इहो ई चकर ऐं हुतां जीअं आया आहिनि हुते जा माण्हू बि मरी विया जंहिंजे घर महिमानी हुई न उहो बि ॿई माण्हू मरी विया। हीअ 4 ॼणा विच में हुन पीअण वारा हुआ 6 बजे जेको बि लातू ऐं जेसो आहे इहो अञा ठीकु आहिनि बाक़ी 4 ॼणा मोकिलाया विया जेको हिन गेम में गॾु आहे जेको पी थो पिए हिननि माना सभु ॻाल्हि जेको मोहम्मद खान में महिमानी खाए वापसि आया। हितां असां सेवल में वियासीं हुते ईअं पिया रड़ियूं करनि जीअं माण्हू नांग खे धकणी माना गलाटियूं खाए मथे ॾाढा 12 ॼणा असां मथे चढ़ूं पिया पर असांखे ईअं पियो उछले जहिड़ो कागज़ पियो उछले एतिरी हुन में सुपर ताक़त अची वई पोइ माना बसि रड़ियूं कंदे कंदे जुमो गुज़ारे वियो। पोइ वरी हिन सां बाद मुंहिंजो भेणायो सुम्हिजी आहे पोइ इन जी बि राति जो सॼी राति सही ओचितो हिनखे कंट्रोल करे वियो हीअं ॻाल्हाए करे साफ़ सुथिरो पियो। पोइ सुबुह जे टाइम ते डॉक्टरनि पंहिंजी जाम ज़ोर लॻायो पोइ हिननि चयो हाणे लाल बत्ती वठी वञो हैदराबाद असां हुते वठी वियासीं। पर हिन असांखे हिते बि चए छॾियो चाहे असांजी मुंहिंजे जेको आहे न ऊंधाई थी वई मूंखे पुछे पियो मुंहिंजो भेणायो ॾींहुं आहे राति आहे मुंहिंजो ॾींहुं आहे हीअ चए थो राति थी वई आहे ऊंधाई थी वई मुंहिंजो मग़ज़ फाटे पियो। पोइ मूं ॾिठो मुंहिंजो जुमे बि ॻाल्हि कई इहो त मुंहिंजी अखियुनि में ऊंधाई अची वई मुंहिंजो मग़ज़ फाटे पियो। पोइ इहो साॻी 2 ॼणनि जी ॻाल्हि सुम्हिजी थोरी देरि सां वरी मूंखे चयो यार हाणे मुंहिंजे पेट में मुटारो हाणे ख़तमु आहे पर मुंहिंजा आंडा ईअं पिया सड़नि जीअं माना की माण्हू तीली ॾे का शइ साड़े थो रबड़ वांगुरु ईअं मूंखे महसूसु थिए पियो जे अंदरि मूंखे सड़े बि बाहि लॻी सम्झे। हीअ सोमजी हलाईंदो रक्शो हिते बचण लाइ रक्शो पेट वीचारो हलाईंदो आहे बि त को पीउ आहे को माउ आहे को भाउ आहे वीचारे मुंहिंजूं नेतियूं आहिनि हिकिड़ो पुटु आहे नंढो मुंहिंजो भेणायो असांजे सहारे पियो हिते छा करियूं हाणे असांखे अहिड़ी ख़बर कोन्हे त ईअं हितां वञी मौत खणी ईंदो हुतां हिकिड़ो इहो मुंहिंजो लाइ त भाउ मुंहिंजो वॾो अहिड़ो कर हुनखे मुंहिंजो सहारो ऐं हुनजे लाइ हिकिड़े जो ज़रिया हुआसीं। टंडो मोहम्मद खान चवनि था विया ई कोन असांखे ख़बर कोन अलाए किथे पीतो किथे कोन पीतो हिते आया नी हालत असां ख़राब पोइ मीरपुर वठी वियासीं त इहा हालत माना वठी छोकिरे इहा ॻाल्हि कई की मुंहिंजो कोई हाल कोन्हे हिते गुज़ारे वियो हले छोकिरो असांखे ॾुख घणो थियो पर असांखे ख़बर ई कोन घर कोन आउं बि होॾां आयो पोइ मथे ख़बर पई तेॾी महिल आयुसि इहा ई ॻाल्हि आहे। मुंहिंजो सौटु आहे सो जुमो कोई नहीं मरा वीरा मर कोई नहीं
हमारो बचवा मु गरीब मरा वीरा हमारा बचिया रबड़ा विने दाता रे हमारा खामद तो हमारा वीरा का बेटी में दिकरियारियां बेटियां हमारा बच्चा रबड़ी चा हमारा काम ते तो मुंहिंजो निंडड़ो बा मुंहिंजो निंडड़ो बा बाड़े ते वियो थी मुंहिंजो निंडड़ा बा मुंहिंजो भाउ है दा हिनखे छा थियो? हिनखे ख़बर छा थियो असीं आया तो लाश ॾिसो आहे ही किथे वियो? ही टंडो घुमण वियो आहे त भई तोखे हीअ दावत हूंदी त हुते वियो आहे असीं तो लाश ॾिठो आहे असीं तो ॻोठ राज वारा चवनि था त छोकिरी खे उते मंगणी थियल कपिड़ा ॾियण विया हुआ उते हिननि इहो ठरो पीतो आहे हुन में थियो आहे। छा था सम्झो हिन ॻाल्हि खे? ख़बर ठरो पीतो आहे हिन पीआरो ख़बर कंहिं पीआरो असीं तो कोन ॾिठो आहे असीं तो लाश ॾिठी आहे घणी थिया लाश था असीं तो पराई थियूं आहे पेणाल। नाज़रीन ही बेला वासियुनि जा जिन जे घर में जेके उन्हनि जा लाश आया उन्हनि जा तव्हां वीचार ॿुधंदा हिननि जो चवणो असीं जेके उन्हनि खे बचाइण लाइ मुख़्तलिफ़ इस्पतालुनि में खणी वियासीं मगर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे मगर हू बची न सघिया छाजे करे त शराब जे अंदरि उहे ज़हरीलियूं शयूं मिलायूं थियूं वञनि जेको हुननि जो बचण त ठहियो मगर हुननि जी जेके दिमाग़ी जेके रगूं आहिनि उहे टुटण जे करे ही जेके फौत थी हलिया उन खां अलावा गुरबत में पीड़ियल जेको तव्हां पाण जे वारसनि जा जेका कमेंट्स ॿुधी सघो था त हू पाण यतीम हो रक्षो हलाए पंहिंजा नंढड़ा ॿारनि जो गुज़र सफ़र कंदो खोड़ सारा इदारा बि आहिनि मिनिस्टर बि आहिनि उन खां अलावा पुलिस जा एहलकार बि आहिनि मगर हुननि ते का बि कार्रवाई कोन पई थिए। नाज़रीन वठूं था नंढी साई खां पोइ वरी तव्हां हाज़िर थींदासीं। नाज़रीन नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहे जेको वीडियो लिंक ते SSP ओस्मान गनी सिद्दीकी ऐं अचो त उन हवाले सां हुन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त मीरपुर ज़िले में ताज़ो जेको टंडो मोहम्मद खान में वाक़ियो थियो उन खां पोइ मीरपुर ज़िले जे अंदरि कहिड़ियूं कार्रवायूं कयूं वियूं आहिनि केतिरियूं शराब जी भट्टियुनि ते छापा आया विया आहिनि केतिरनि माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे त छाजे करे त शराब कचो बंदि थियणो कोन्हे शराब आहे मैनपुरी आहे गुटका आहे उन खां अलावा जेके बि मंशियात जूं शयूं आहिनि उहे हमेशह सॼी सिंध वांगुरु मीरपुर में बि हलनि पियूं पुलिस चाहे केतिरियूं बि कार्रवायूं करे मगर उहे जेके बाअसर आहिनि या उन्हनि खे बाअसर जी सरपरस्ती हासिल आहे इन करे उहे बंदि थियणूं कोन्हनि उन हवाले सां SSP ओस्मान गनी सिद्दीकी सां ॻाल्हि ॿोल था करियूं त हुनजो छा चवणु आहे। ओस्मान गनी सिद्दीकी साहब असांखे तव्हां इहो ॿुधाइजो त ताज़ो जेको टंडो मोहम्मद खान में ज़हरीले शराब वापराइण सबबि केतिरियूं इंसानी जानियूं ज़ाया थी वियूं आहिनि ऐं उन खां अलावा IG सिंध पारां इहा हिदायतूं सभिनी पुलिस एहलकारनि खे या ऑफिसरनि खे जारी कयूं हुयूं त सिंध जे अंदरि किथे बि शराब जूं भट्टियूं आहिनि या जेके इहे मंशियात जा अॾा आहिनि उनखे फौरी तौर ते ख़तमु कयो वञे उन वक़्तु कहिड़ी कार्रवाई थी आहे ऐं इन खां अलावा केतिरा माण्हू हिन वक़्तु ताईं गिरफ़्तार कया विया आहिनि। नज़र थैंक यू तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो पंहिंजो पुलिस क्लैरिफाई करण लाइ त मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुमि त मूंखे तव्हां हिते काफ़ी टाइम थी वियो आहे त मां पोएं साल शुरू थो कयां मुंहिंजी हिते आयो हुउसि तव्हांखे पाण खे ख़बर आहे छा हालत हुई ऑर्गेनाइज़ क्राइम जेके अॾा हलनि था इन्हनि जी छा हालत हुई त 2005 जे दौरान मंशियात जेके ख़ातिर ख़्वाह कार्रवाई कईसीं जंहिंमें 6 असां जेको आहे रजिस्टर करे ऐं 110 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो इन में 25 किलोग्राम चर्स अलावा हीरोइन जी काफ़ी मिक़दार ऐं भंग जी काफ़ी मिक़दार जेका थी वई इन खां अलावा असां जेको ठरो आहे उनजे ख़िलाफ़ बि काफ़ी एक्शन कयो 15,000 लीटर ठहियल ठरो ऐं तक़रीबन 24 जेके ठहियल शराब जा हुआ इन खां अलावा केतिरो ई जेको हुयूं भरे उते शराब ज़ाया कयो। अनफॉर्चुनेटली असां वटि मीरपुर ख़ास में तमामु घणी पॉपुलेशन रहे थी ग़रीब हिंदू माण्हुनि जी ठहियल शराब जेका घुतनि तां मिले थी उहा अफोर्ड कोन था घर घर वञी ऐं इहो काश्त करनि था ऐं शराब उन्हनि जूं भट्टियूं लोकल लेवल ते पीअनि था छोकी वॾी तादाद कम्यूनिटी जी आहे कोली भीलूं हिन एरिया में रहनि था ऐं इन करे थोरो मुश्किल थिए थो। इन खां अलावा जेको गुटको आहे असां गुटके 2015 में गुटके जूं तक़रीबन 30,000 पुड़ियूं गुटकियूं जूं कयोसीं जंहिंमें जेतिरियूं वॾियूं फैक्ट्रियूं आहिनि सभिनी ते रेड करे छापा आयासीं हिसाब सां खाम माल तयारु कयोसीं। हाणे जेको वाक़ियो थियो इहो वाक़ियो इन करे थियो होली
असांजी जेका माइनॉरिटी आहे हिंदू जी तमामु घणो इंडल्ज कंदी आहे ठहियल कचो शराब हूंदो आहे हिन में। हाणे इन में बि जेको आहे असां जे अहकामात ते अमल कंदे तक़रीबन 33,000 लीटर जेको ठहियो आहे इहो असां बरामद कयो आहे। इन में 6 जेके आहिनि उहे केसिस रजिस्टर कया आहिनि ऐं गुटके जा रजिस्टर करे 18,500 पैकेट जेके आहिनि इहे बरामद ऐं जेको ही हलंदड़ साल आहे 2016 इन 3 महीननि में असां पंहिंजी कार्रवाई जारी रखी आहे। उन में 1300 ग्राम जेको आहे उहो चर्स, 60 ग्राम हीरोइन, 75 ग्राम ओपियम ऐं 41 बोतल विस्की जूं ऐं इनजे अलावा इन होली जे त्योहार वारे वाक़े खां पहिरां असां 9,000 जे क़रीब जेके आहिनि उहे लीटर कचो शराब बरामद कयोसीं ऐं 2 गुटके जा पैकेट बरामद कया। अनफॉर्चुनेटली थिए इहो त इहे गुटके जेके माण्हू चालान थियनि था उहे तमामु घटि अरसे में कोर्ट मां पंहिंजी बेल कराए केस ख़तमु कराए मोटी अची वरी कारोबार में इंडल्ज करनि था ऐं उन जी थिए थो। साईं असांखे तव्हां इहो ॿुधाइजो त बकौल तव्हांजे त मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते कार्रवायूं करे असां जेके कुझु माण्हुनि खे हिरासत में वरितो आहे, मगर अॼु ताईं बि असीं तव्हांखे ॿुधायो त मीरपुखास ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ ॻोठनि में शराब जो विकिरो जारी आहे। छाजे करे जेके उते मुक़रर जेके आहिनि SHO या DSP कार्रवाई कोन था कनि? छा हुननि खां मंथली एवज़ ख़ामोश आहिनि छा? नज़र तव्हांजी महिरबानी जो तव्हां मूंखे जेको आहे निशानदेही कंहिं जॻह ते अञा हले थो हिन ते बि बिल्कुलु कॉम्प्रिहेंसिव एक्शन वरितो वेंदो। SHOs खे वार्निंग ॾेई आहे असां त जेको डेन्स हिननि खे वञे हिन में IG साहिब जा सख़्त अहकामात आहिनि, हिन में ॿी का राय कोन्हे त इहे जेके आहिनि इहे सभु ख़तमु थिया आहिनि ऐं अगरि अञा हलनि थियूं त उन्हनि SHOs जे ख़िलाफ़ कई वेंदी। माण्हुनि खे जेके निशानदेही तव्हां कई उन्हनि जॻहियुनि ते कयूं आहिनि ऐं माण्हू बि गिरफ़्तार कया आहिनि। पर मां जीअं तव्हांखे ॿुधायोसि त रेट 2 या 3 ॾींहं ते वरी अहिड़ी का न का भटी थी, छो जो हिते पॉपुलेशन हिंदुनि जी तमामु घणी आहे त उहे घर में लोकली बि था करे छॾनि ऐं उन ते पतो कोन थो अचे। पर तव्हांजी निशानदेही ते मां तमामु SHOs खे साम्हूं टास्क ॾिनो आहे त इहो कमु ऐं हिन ते करनि ऐं इनशाला इहो जल्दी थी वेंदो। साईं मंशियात जी रोकथाम लाइ हिकु एक्साइज़ खातो बि मुक़ररु आहे। छा एक्साइज़ पुलिस ऐं सिंध पुलिस गॾिजी का कार्रवाई कनि था या हिक ॿिए में तव्हांजी कोऑर्डिनेशन आहे या न? न, अनफॉर्चुनेटली हिन वक़्तु असांजे पुलिस में को अहिड़ो गॾियल मैकेनिज़म या कम्युनिकेशन कोन्हे असां हिकिड़ी जॻहियुनि ते गॾिजी कार्रवाई कयूं। वी आर कंपीटिंग। प्रॉब्लम इहो आहे त असांजी बि हुन में कारकर्दगी नज़र ईंदी आहे, हुननि जी बि इन करे हुननि जी कोशिशि हूंदी आहे त पाण खां कारकर्दगी ॾेखारनि, असांजी कोशिशि पाण खां कारकर्दगी ॾेखारियूं। इन करे असां में कोऑर्डिनेशन जो फुक़दान हिन असां कोशिशि कंदासीं त इन फुक़दान खे ख़तमु करे ऐं गॾु कई वञे। उस्मान गनी सिद्दीकी साहब असांखे तव्हां इहो ॿुधाइजो त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कचे शराब जी भट्टियुनि ते छापा बि लॻनि था, माण्हू बि गिरफ़्तार थियनि था, पोइ छाजे करे उन्हनि ते अहिड़ा कमज़ोर केस दाख़िल कया था वञनि या उन्हनि ते कलम नंढा था हया वञनि जंहिंजे करे उहे माण्हू वरी ॿिए ॾींहुं या 3 ॾींहं जेके आज़ादु थी वेंदा आहिनि? अनफॉर्चुनेटली न, गुटके वारे केस में त शायदि 200-250 जो फाइन आहे, जेको फाइन वठी ॾेई करे ऐं उहो आज़ादु था थी वञनि। हुनखे जेको आहे मुज़र सिहत अशिया जे हुन में शामिल थो कयो वञे, गुटके खे नार्कोटिक जो दर्जो कोन थो ॾिनो वञे। ऐं इन खां अलावा जेको शराब आहे उन ते बि इहो तक़रीबन 4 ॾींहं 5 ॾींहं में आज़ादु था थियो वञनि ऐं हिंदुनि ते त हूअं ई शराब जो केस जेको आहे उहो एतिरो को स्ट्रॉन्ग थिए कोन थो त उहो बि जल्दी जेको आहे ॿाहिरि निकिरी ऐं वापसि SSP उस्मान गनी सिद्दीकी साहब तव्हांजो वॾियूं महिरबानियूं। नाज़रीन, ही SSP उस्मान गनी सिद्दीकी जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा। हिननि जो इहो चवणु हो त जेके शराब में माण्हू कचे शराब में जलजनि था या गुटके में माण्हू गिरफ़्तार थियनि था या मैनपुरी में गिरफ़्तार थियनि था, उन्हनि ते उहे कलम लागू थियनि था या त उहे अवेलेबल हूंदा आहिनि या त ॿिए ॾींहुं 3 ॾींहं या चौथे ॾींहुं उन्हनि जी ज़मानत थी वञे। छाजे करे त इहे कानून में तरमीमूं न हुअण जे करे इहे जेके मंशा जा अॾा हलाइनि था उन्हनि खे इहा ख़बर आहे भले केतिरा बि केस दाख़िल थी वञनि, मगर जेकॾहिं हुननि जो हिकिड़े मटके मां हिकिड़े ड्रम जा 1000 रुपया कमाइनि था, अगरि जेकॾहिं हुननि जो को अदालतनि में वकील ते 10 खां 15 या 20,000 रुपया ख़र्च अचनि था त हुननि खे कंहिं शइ जी परवाह कोन्हे। इन ई करे जेके हुननि ते केस जेके दाख़िल थियनि था फौरी तौर ते आज़ादु थियनि था, जंहिंजे करे हिन समाज में जेके इहे बुरायूं आहिनि ऐं इहे बुरायूं नथियूं ख़तमु थी सघनि ऐं उहे जेके इहे माण्हू इन कारोबार में मुलविस हूंदा आहिनि उन खां अलावा उहो पाण पीअंदा आहिनि ऐं उन करे पोइ चाहे ज़हरीलो शराब हुजे चाहे कुझु बि हुजे हुननि खे लाज़मी इहो शराब पीअणो आहे। नाज़रीन, वठूं था नंढी साई खां पोइ तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं।
नाज़रीन नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु असीं हाज़िर आहियूं। हिन वक़्तु असां गॾु जेको वीडियो लिंक मौजूदु आहे डिप्टी डायरेक्टर एंड एक्साइज टेक्नीशियन एंड नार्कोटिक्स जो कंट्रोल ऑफिसर आहे तालिब अली मंगरियो। त छाजे करे त मिरपुर ख़ासि ज़िले जे अंदरि चाहे ॿियनि इलाइक़नि जिते सिंध पुलिस ज़िम्मेदार आहे ये कचे शराब हलाइण जे भट्टियुनि जी या मंशा जी रोकथाम लाइ, त उते एक्साइज पुलिस बि ज़िम्मेदार साॻी जॻह ज़िम्मेदार आहे। एक्साइज पुलिस जो हाणे कमु इहो रहियो आहे त जीअं हैदराबाद खां मिरपुर ख़ासि ॾे अचिजे थो या मिरपुर ख़ासि खां हैदराबाद वञे थो या मिरपुर ख़ासि डिवीज़न जा मुख़्तलिफ़ रोड रस्ता हुजनि था, सिर्फ़ु उते मंथलियूं उगाड़ण में पूरा हूंदा आहिनि। ट्रकनि वारनि खे रोकियो मंथली वरिती पई वञे ऐं उहे सरेआम मंथलियूं वरितियूं पियूं वञनि, जेका हर गाॾी वारे खे ख़बर आहे, हर MP खे ख़बर आहे, हर MNA खे ख़बर आहे, हर मिनिस्टर खे ख़बर आहे। एक्साइज पुलिस रोडनि ते बियो कहिड़ो कारनामो पई करे, अॼु ताईं असां कोन ॾिठो आहे त हिननि एक्साइज पुलिस पारां कार्रवाइयूं करे गाॾियूं बंदि कयूं हुजनि या माण्हुनि ते ॾंढ हया हुजनि या गाॾियुनि ते चालान कयो हुजे। सिर्फ़ु कमाई जो ज़रियो, सिर्फ़ु मंथली जो ज़रियो उनजो ठहियो पियो आहे। ऐं जॾहिं कोई वाक़िआ थियनि था ऐं उन खां पोइ एक्साइज पुलिस बि जाॻंदी आहे या कुझु माण्हू हिरासत में वठण खां पोइ ऐं जेको उन खां पोइ जेको आहे इहे अंग खर ॾिना वेंदा आहिनि त पुलिस पारां एक्साइज पुलिस पारां कार्रवाई कई। मगर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे ताज़ो जेको सूबाई वज़ीर पारां मिरपुर ख़ासि बि पहुतो, उन खां अलावा हैदराबाद में हिकिड़ी गॾिजाणी कई हुई जंहिंमें एक्साइज पुलिस खे बि हिदायतूं जारी कयूं वयूं त किथे बि कचे शराब जूं भट्टियूं हूंदियूं त उन पुलिस जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। ऐं उहे सिर्फ़ु जेको मीडिया ते रिपोर्टूं हलाए, मीडिया ते ख़बरूं हलाए, मुख़्तलिफ़ अख़बारुनि में ख़बरूं छपाए, उल्टो हिननि जूं मंथलियूं वधी वेंदियूं आहिनि, हिननि जो कारोबार वधी वेंदो आहे। ऐं हिन वक़्तु ताज़ो जी टंडो मोहम्मद ख़ान जो वाक़ियो थियो आहे, उन खां पोइ एक्साइज पुलिस जो या जेके इहे इदारा आहिनि उन्हनि जो कमाई जो ज़रियो बणिजी वियो आहे। कंहिं बि कोल्ही जे, भील जे, मेंगवाड़ जे या ग़रीब क़िस्म जे क़ौम जे घरनि ते को छापो हयो थो वञे, 5 माण्हू खयां था वञनि, 8 माण्हू खयां था वञनि ऐं उन्हनि खां जेको मंथली एवज़ या हुननि खां रिश्वत थी उन्हनि खे छॾे या 1 या 2 माण्हुनि खे जेॾी महिल मीडिया में रिपोर्ट थिए थी या सहाफ़ियुनि खे ख़बर पए थी त उन खां पोइ हुनखे चालान थो कयो वञे। चालान बि एतिरो कची शराब हणंदा आहिनि 5 लीटर या 10 लीटर ताईं, जीअं हू जल्दी आज़ादु थी वञे। उन हवाले सां हिन वक़्तु असां अगरि जेको तालिब मंगरियो वीडियो लिंक ते मौजूदु आहे हुन सां ॻाल्हि ॿोल था करियूं। ताज़ो सूबाई वज़ीर जी हिदायतनि खां पोइ तव्हां कहिड़ियूं कार्रवाइयूं कयूं आहिनि, तव्हां हिते कहिड़ा कारनामा कया आहिनि ऐं हुनजी रोकथाम लाइ तव्हां कहिड़ियूं कोशिशूं कयूं आहिनि। तालिब अली मंगरियो साहिबु, असांखे तव्हां इहो ॿुधाइजो तव्हां सूबाई वज़ीर एक्साइज़ एंड टेक्नीशियन जे हिदायतनि खां पोइ कहिड़ा उपाउ वरिता आहिनि ऐं कचो शराब अॼु बि हली रहियो आहे ऐं एक्साइज़ पुलिस का बि कार्रवाई न कई आहे, छाजे करे एक्साइज़ पुलिस हिन वक़्तु बि ख़ामोश आहे? बिल्कुलु असां एक्शन खयो, बिल्कुलु असां केस बि कया आहिनि। 400 लीटर हींअर भट्टी पकड़ी आई शराब, कचे ते किथे बि का मंथली वग़ैरह एक्साइज पुलिस कोन थी वठे। असांजे मिनिस्टर साहिबु, ऑनरेबल मिनिस्टर साहिबु जेके हिदायतूं आहिनि उन ते पहिरीं बि असांजो कमु हले पियो, त पहिरीं बि असांजा मेजर केसिस बि आहिनि हिते मिरपुर ख़ासि डिवीज़न में, सुठा केस बि थिया आहिनि। भट्टियुनि ते बि वठ पकड़ आहे, असांजी रैलियूं बि निकितियूं आहिनि, उन जे में बि तव्हां असां सां गॾु हुया। इनशाला जेके बि हाणे बि थींदो त असां अर्ली एक्शन खणी उनखे जेके भट्टियूं हूंदियूं इलीगल जिथे बि कमु हूंदो असां उनखे बंदि कराईंदासीं। उनजे वठ पकड़ असांजी शुरू आहे इनशाला। छाजे करे भला हिन खां पहिरीं इहे भट्टियूं बि हलियूं पे, इहे कार्रवायूं बि थियूं पे, कचो शराब हलिया पे ऐं एक्साइज़ खाते जे वज़ीर जी हिदायतनि खां पोइ बि तव्हां अञा ताईं हिन वक़्तु जेको वाक़ियो थियो आहे एक्साइज़ खाते जे वज़ीर जे जेको आहे हिदायतनि खां पोइ कहिड़ियूं कार्रवायूं कयूं आहिनि? उन खां अलावा उन खां पोइ छाजे करे भला तव्हांजो खातो जाॻंदो आहे जॾहिं वाक़ियो थिए थो या वाक़िए थियण खां पोइ छाजे करे जाॻंदा आहिनि? न इन वाक़िए खां कोन, वाक़िए खां पहिरीं असांजा केसिस आहिनि। उन ते जेको बि इलीगल आहे कचो शराब आहे भट्टियूं आहिनि, उन ते असांजा चापा बि लॻा आहिनि, उन ते पकड़ियो बि आहे, असांजा केस बि रजिस्टर थियल आहिनि। उहे केस जेका आहिनि बिल्कुलु तफ़सील बि तव्हांखे ॾींदा असां, उहे थींदा रहंदा आहिनि। ईअं न आहे त कहिड़ो वाक़ियो थींदो तंहिंखां पोइ असां पकड़ूं था, वाक़िए खां पहिरीं बसि पकड़ूं था, असांजा उहे हलंदा रहंदा आहिनि। उनजो असांजी टीमूं आहिनि, उन ते असां पाण बि जांच कयूं था। साईं असांखे इहा बि इतला आहे त कचो शराब हलाइण में बासरनि जो हथु आहे ऐं बासरनि जी सरपरस्ती आहे, त छा एक्साइज़ पुलिस हुननि जे साम्हूं मजबूर आहे छा? न सही न, का बि भले केतिरो बि असर हुजे, केतिरो बि हुजे, उनजे असां बिल्कुलु कंदासीं। असांखे जिथे इतला आहे असांजो पंहिंजो टीमूं हलनि बि जांच उते असां रेड बि कया आहिनि। पोइ चाहे केतिरो बि बासर हुजे उनजे उतां ते असां रेड कयो, उन्हनि जा माण्हू बि ॿधा आहिनि, असां वटि बिल्कुलु आहिनि। मुंहिंजो हिन वक़्तु ताईं तव्हां केतिरा माण्हू गिरफ़्तार कया आहिनि, केतिरी कची शराबत कई वई आहे? त हिन वक़्तु तफ़सील आहे 400 लीटर असांजो शराब थियो पकड़ियो आहे, 2 केस रजिस्टर थिया आहिनि। 23 तारीख़ में थियो आहे कोट गुलाम मोहम्मद में थियो आहे 300 लीटर जो, ऐं हिकिड़ी भट्टी 100 लीटर जी 400 लीटर असां रिसेंटली पकड़ियो आहे। बिल्कुलु
साईं मीरपुर ख़ासि शहर तोड़े ॿाराड़ी जे इलाइक़नि में हिन वक़्तु बि शराब जेको कूलरनि में सरेआम हले थो ऐं उन खां अलावा जेको हर माण्हू खे इहा ख़बर आहे त फिलाणे जॻह ते शराब जी भठी आहे, छाजे करे भला एक्साइज़ पुलिस माना हिकिड़ो उन्हनि वटि एतिरा वसाइल हुअण बावजूदि उन्हनि ते कार्रवाई कोन पई करे? अहिड़ी का असांखे अहिड़ो इतला कोन्हे, असांजी पंहिंजूं टीम हलनि पियूं, न को अहिड़ियूं भठियूं आहिनि, न को जेके फैक्ट्रियूं आहिनि, बाक़ाइदा किथे अहिड़ो आहे त उते असांजा केस बि थिया आहिनि, असां उन्हनि ते बिल्कुलु रेड करे उनखे बंदि करायो, असां चालान बि कया आहिनि माण्हू बिल्कुलु उन्हनि में। केतिरा माण्हू चालान थिया आहिनि हिन वक़्तु ताईं? हिन वक़्तु ताईं असां तफ़सील तव्हांखे असां ॾियूं था, बिल्कुलु असांजा केस नंबर बि आहिनि, केस थिया आहिनि, कचे शराब जे कचे भठियुनि ते असांजा छापा बि लॻा आहिनि, केस असांजे मीरपुर ख़ासि डिवीज़न जा मेजर केसिस आहिनि। साईं एक्साइज़ खाते में लखें रुपयनि जा फंड हुअण बावजूदि मंशात रोकथाम बजाए पुलिस ऐं मुख़्तलिफ़ रवनि खां पुलिस जेका आहे एक्साइज़ पुलिस मुख़्तलिफ़ रोडनि तां पैसा उगाड़ण में पूरी हूंदी आहे, छो कोन थी कार्रवाई कई वञे? एक्साइज़ पुलिस कोन थी करे, किथे बि कोन थी करे। तव्हां ॾिसो एक्साइज़ पुलिस रोड चेकिंग करे थी, असांजे जेके मोटर व्हीकल टैक्स बि आहे, असां किरायनि जो चेक कंदो, असांजो रिसेंटली हींअर केस थियो आहे, उहो बि रोड चेकिंग में केस थियो आहे, मेजर केस थियो, चर्च जो केस थियो, उहो रोड चेकिंग में थियो आहे। पर ताज़ो जेको बेलाड़ो शाख थियो उन खां अलावा झुडो में जेके 3 माण्हू फोत थिया, छा इहो जेको हदबंदी जो तकरार हो या उतां खां माण्हू इहे शराब वापराया आया या उतां खां माण्हू शराब वठी हिते विकिरो कनि था जंहिंजे करे वाक़ियो पेश आयो? न, उन ते पाण वियो आहियां, उते स्पॉट ते मूं विज़िट कयो आहे, असांजो DSP साहिबु हद जो हो, SHO साहिबु हो, मुंहिंजो DIO साहिबु असांजा हुआ, असां पाण वियासीं, उनखां पुछियोसीं त असांजे हद में न आहे। ॿ माण्हू जंहिं उन ड्रिंक कई आहे उन पाण बि ॿुधायो, स्टेटमेंट ॾिनी आहे, उहा वीडियो रिकॉर्डिंग बि आहे असां वटि मौजूदु आहे, त उन चई असां हिते न पीतो आहे, उहो ॿिए पासे खां पी आया आहिनि, असांजे हद में न आहे न, टंडो हैदर मां पीतो आहे उन्हनि, महिमान थी विया, उते उन्हनि पीतो, उते उन एक्सपायर थिया आहिनि। तालिब मंगरियो साहिब, सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाइण ते तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ही एक्साइज़ ऑफिसर तालिब अली मंगरियो तव्हां वीचार ॿुधाईंदा, हिननि जो चवणु हो त एक्साइज़ खातो हिन वक़्तु ताईं सरगर्म आहे, सूबाई वज़ीर जे हिदायतनि ते 400 लीटर शराब हिन वक़्तु ताईं हथ कयो आहे, मगर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे जेको सॼे ज़िले जी तक़रीबन 16 खां 17 लख जी आबादी जो ही शहर आहे, हिन वक़्तु ताईं सिर्फ़ु हिननि 400 लीटर ताईं शराब हथ कयो आहे, बाक़ी शहरनि में तोड़े ॿाराड़ियुनि में शराब जो भठियूं हलनि पियूं, मगर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे एक्साइज़ पुलिस सिर्फ़ु रोडनि रस्तनि ते ओगाड़ण में पूरी आहे। मगर असां इहो तालिब हुसैन मंगरियो साहिब खे या सूबाई वज़ीर हिननि जो जेको आहे एक्साइज़ एंड टेक्नीशियन जो, उन्हनि खे हिन ब्यूरो टाइम ज़रिए इहो ॾेखारण था चाहियूं त असां ख़ुदारा जेको हिननि जो जेको हिननि जी हालत ॾिसो, जिन माण्हुनि जा घर उजड़ी विया आहिनि, इहो इन करे त मेन किरदारु जेको आहे सिंध पुलिस जो, उन खां अलावा एक्साइज़ पुलिस जो बि इहो किरदारु आहे, इन्हनि जो कमु आहे त इहो शराब जूं भठियूं बंदि कराए त जीअं वधीक इंसानी जानियूं ज़ाया न थी सघनि। नाज़रीन, हिन वक़्तु असां गॾु जेको समाजी अॻुवाणा वीडियो लिंक ते उहो मौजूदु आहे ऐं जंहिंजा ही जेके अज़ीज़ आहिनि 2 जेके फोत थी हलिया आहिनि, जेको जुमो भील, उन खां अलावा सोमजी भील, उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त ही पढ़ियल लिखियल माण्हू बि आहिनि ऐं समाजी अॻुवाणा इंसानी हक़नि जो कारकुन बि आहे, त छाजे करे इहे वाक़िया पेश अचनि था ऐं जेके समाजी तंज़ीमूं बि इन मसइलनि ते जेके ख़ामोश रहनि थियूं। कांजी, तव्हां असांखे ॿुधायो त सूबाई वज़ीर ज्ञानचंद इसराणी समेत IG सिंध जी जेके हिदायतूं हुयूं ज़हरीले शराब जी रोकथाम लाइ, जेका हिन वक़्तु तव्हां ॿुधायो त पुलिस पारां कार्रवायूं थियनि पियूं या न? हिकिड़ो त इहो त असां वटि जेको करप्ट हूंदो आहे, जंहिंजा संदा गुता हूंदा आहिनि शराब जा, उन खे एक्साइज़ जो मिनिस्टर कयो वेंदो आहे। ॿियो ही जेको हथरादूत जे शराब जा ठरो जेको आहे, इहो हिकिड़ो तमामु वॾे अरसे खां हिते जेको ठाहियो वञे थो ऐं इन ठरे ठाहिण जा अॻे छा आहे जो इन जो कमर्शलाइज़ यूज़ या इस्तेमालु कोन थींदो, माण्हू विकिणंदा कोन हुआ, ऐं तंहिंखां पोइ हाणे माण्हुनि छा कयो आहे, जेको शुगर मिलूं आहिनि उतां जेको केमिकल जेको ज़हरीलो जेको आहे सो केमिकल मिले थो, उहो उन में मिलाइनि था। ॿियो जेको ऑक्सीटोसिन जूं जेके सुयूं आहिनि उन जा एम्पुल उन में मिलाइनि था, उन में नशे जूं गोरियूं मिलाइनि था, ताकी तमामु जल्दी अॻे जेको आहे ठहण में जीअं त हफ़्तो 10 ॾींहं लॻंदा हुआ, हाणे त 6 कलाकनि 8 कलाकनि जे अंदरि जेको आहे सो तयारु थो थिए ऐं वधीक मिक़दार में तयारु थो थिए, त माण्हू उन्हनि जो कमर्शियल यूज़ जे करे जेके आहे केमिकल वारियूं शयूं इस्तेमालु था कनि ऐं इहो सॼो तंहिंजे करे जेको आहे उहो इंसानी जानियुनि खे नुक़सान थो पहुचाए। ऐं इहो सॼो पुलिस इंतज़ामिया जी सरबराही में, जीअं तव्हां टंडे मोहम्मद खान जो वाक़ियो ॾिसो, हाणे जेको उते जेको आहे सो इहो केमिकल वारो ठरो जेको ठाहे पियो, उहो SSP जेका आहे सा उन जो वेझो माइट आहे, उहो ठरो पियो ठाहे ऐं वॾे अरसे खां ठाहे पियो ठरो
ऐं हिते जेको आहे जी हाणे हींअर होली अची रही हिंदुनि जी हुई त उन जे हिसाब सां ठहे त भई हाणे वॾे मिक़दार में ठहे वधीक ठहे ताकी हुन में वधीक पैसो कमाए सघां त एक्साइज़ वारा जेके आहिनि हितां जा हुजनि या ॿिए पासे जा हुजनि उन सभिनी जूं कमीशनूं आहिनि ऐं उन जे करे उहो ठाहे ते एतिरियूं जेको आहे 60 खां मथे जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि जंहिंमें 2 खां 3 जेको आहे मिरपुखा ज़िले जूं जानियूं ज़ाया थी के माण्हू नूर खां महरूम थी विया के मज़दूर थी विया छा थी वियो पर हितां ताईं अहिड़ो को ख़ासि जेको आहे सो इंतज़ाम तरफ़ां को एक्शन न वरितो वियो आहे ऐं उन जो मेन कारण इहो बि आहे त हाणे जेके एक्साइज़ जा जेको डिपार्टमेंट आहे उहो या पुलिस जो जेको आहे सो हिकिड़े क़िस्म जी रोज़ी खुली वई आहे पुलिस रोज़ानी जेको उनजी ॿध छोड़ जारी आहे एक्साइज़ वारनि जी या सिंध पुलिस वारनि जी उनजे में जेको 10-12 माण्हू पकड़नि था जेको पैसा ॾिए थो छॾे था ॾियनि जेको पैसा नथो ॾिए त हर थाणे रोज़ 2 खां 3 जेको 3-4 जूं या ठरे जी जेको आहे सो भठियुनि जूं या हिन जो केस दाख़िल थियनि था पर इहा जेका आहे असां पुलिस जी कमाई जंहिंमें जेको आहे सो वॾे तइदाद में पर माण्हू जेको तक़रीबन 8 खां 10 हज़ार ताईं हींअर पुलिस जो रेट थी वियो आहे एक्साइज़ पुलिस जो ऐं पुलिस जो ऐं उन्हनि जी कमाई आहे तव्हां इहो कीअं था इल्ज़ाम हणो त टंडो मोहम्मद खान वारो जेको वाक़ियो थियो आहे उन में SSP या जेको शराब जी जेको भठी हलाईंदड़ मुख्य किरदार अली नवाज़ पंवर ही पाण में ॿई रिश्तेदार आहिनि तव्हां इहो कीअं था इल्ज़ाम हणो उन खां अलावा छा ही माण्हू जेके मुआ आहिनि उहे छा हुननि जा अज़ीज़ आहिनि छा हाणे हमेशह मरण वारो त ग़रीब मिसकिन ई हूंदो चाहे उहो कोली बिल मेंगवाड़ हुजे या मुस्लमान ग़रीब हुजे बाक़ी जेके 2 नंबर धंधा या अहिड़े क़िस्म जा जेके कारो नाणो या ही जेको आहे सो कारोबार जेके कनि था उहे ऑफिसरनि जी जेका आहे सा मर्ज़ी खां सवाइ कतई जीअं हाणे तव्हां हिते ॾिसो चोरियूं फुरूं आहिनि या जेके अहिड़े क़िस्म जा वाक़िया थियनि था उन में जेसि ताईं हुतां जी हद जो ऑफिसर हुन में मुलविस न हूंदो ओसि ताईं न थींदियूं तंहिंजे करे जेको आहे सो इहो सॼो पुलिस जी सरबराही में हली रहियो न सिर्फ़ु उते पर जिते जिते इहो जेको आहे सो केमिकल वारो ज़हरीलो जेको आहे सो इहो ठरो या जेके ज़हरीलो शराब जे हले थो इहो सॼो इंतज़ामिया जी मिली भगस हले थो हुननि जी हुन में कमीशन आहे ऐं वॾे तइदाद में पैसा कमाइनि था ऐं पोइ जेके हुननि जा जेके वाठा जेके हूंदा आहिनि या हुननि जा ख़ासि माण्हू हूंदा आहिनि या माइट हूंदा आहिनि या वास्तेदारी वारा हूंदा आहिनि या हुननि जा जेके कमाऊ पुट हूंदा आहिनि उहे अहिड़े क़िस्म जो जेको आहे सो कंदा आहिनि जीअं ॿध छोड़ तव्हां पुलिस जो ॾिसो हाणे पुलिस वारनि हिते त इहो रवाज पइजी हुनजा सौट मासात हुन ड्यूटी ते लॻाए छॾिया उगाड़ी पिया कनि हुनजा वेझा माइट उहे उगाड़ी पिया कनि वेझा दोस्त उहे उगाड़ी पिया कनि जिन जो हिन एक्साइज़ या पुलिस डिपार्टमेंट सां को वास्तो न आहे त उनजे बावजूद बि इहे माण्हू उगाड़ी ते बि जेको आहे सो लागू लॻाए छॾिया आहिनि ऐं उहे हुननि खे पैसा जेको मेड़े ॾियनि पिया तव्हां बि समाजी अॻवान आहियो पढ़ियल लिखियल माण्हू आहियो छाजे करे उन्हनि माण्हुनि खे ताक़ीद कोन थी कई वञे जेके इहे ज़हरीलो शराब पी जेके पंहिंजूं ज़िंदगियूं विञाइनि था उन खां अलावा ऐं छाजे करे उन्हनि माण्हुनि ते तव्हां महिनत कोन पिया करियो त जीअं त उन्हनि माण्हुनि खे आगाही मिले त इहे शयुनि मञा जेके ख़तरो आहे या इन्हनि शयुनि मञा नुक़सानु थी सघे थो ऐं इहे चयो थो वञे त इहे त हलाइनि पर हलाइनि अॼुकल्ह रुॻो को ग़रीब कोली मिसकिन या इहे भील या मेंगवाड़ कोन था हलाइनि ॿारहाड़ी जो ग़रीब मिसकिन ॿियो ग़रीब माण्हू जेको आहे सो उहो मुस्लमान बि हलाए थो पर इहे ईज़ी टारगेट आहिनि जंहिं माना हुनखे आसानी सां पकिड़े सघिजे थो हुनखे गिरफ़्त में आणे सघिजे थो हुनजे ख़िलाफ़ केस दाख़िल करे सघिजे थो ॿियनि ते वरी वॾा हथ हूंदा आहिनि तंहिंजे करे बाक़ी इहो त जो मेन कारण इहो बि आहे त जेको विस्की या जेका आहे असां जेका शराब जेके दुकान आहिनि उते विस्की जेका आहे असां जेके सही रेट में मिले ऐं माण्हू खे मुनासिब रेट में मिले जीअं हाणे 200 या 250 ताईं पैंट पोणा 200 में गुते ते वञी पवे थी उते हले त माण्हू इहो कचो शराब या इहो पीअनि ई न पर हिते जेको आहे सो हिकिड़ो त विस्की ते तमामु करे वॾी जेको आहे हुनजी कमीशनूं हूंदियूं आहिनि एक्साइज़ मिनिस्टरनि जूं सेक्रेटरी एक्साइज़ जूं ऐं ॿियनि इदारनि जूं हे तंहिंजे करे उहो माण्हुनि खे महांगो थो मिले उहो ऐं महांगे जे करे जेको आहे सो माण्हू इहो हथरादो जेको आहे सो ऐं जल्दी पीअण जे करे उहे केमिकल मिलाए पीअनि था पर असांजो जीअं हाणे त असां रुॻो ज़ातियुनि जा असांजी त सभिनी खे ताक़ीद आहे त बाबा जेको आहे सो इहो करियूं था असुल में इहा हिन ते कंट्रोल करणु हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे बाक़ी जेको कहिड़े क़िस्म जा जेके बि कनि था या उनजी सरपरस्ती कनि था उनखे फौरी तौर ते कार्रवाई थियणु घुरिजे तव्हां छा था सम्झो इहो शराब पीअणु जेको आहे इहो फर्ज़ में शुमार थिए थो जो हरू भरू माण्हू वञी जेकॾहिं विस्की महांगी आहे शराब महांगो आहे त वञी कचो शराब पीअनि या इहे ज़हरीले शराब वञी पीअनि त ज़हरीला न ॾिसो हिकिड़ा पूरी दुनिया में पीतो वञे थो हाणे तव्हां जेकॾहिं चओ त भई इहो पीअण सां जेकॾहिं माण्हू क्राइम थो करे त दुनिया जे वेस्टर्न कंट्रीज़ में या ॿियनि में इहो पीतो थो वञे उते त माण्हू क्राइम एतिरो नथो करे तंहिंजे करे जेकॾहिं का बि जेके मिसाल तौर ते हिकिड़ो त इहो त दुनिया जो को मज़हब इन जी का इजाज़त कोन थो ॾिए पर जेकॾहिं माण्हू पंहिंजी तकलीफ़ ॾुखनि में ॿियनि मुल्कनि में पीतो थो वञे हुनजी दाल जे लिमिट में कुझु हिकिड़ो या ॿ पेग पीए थो त उहो को एॾो वॾो उन में न आहे त को भई ॾो पर घटि में घटि उहा हुनखे प्योर शइ मिले ऐं जेको मुनासिब रेट ते मिले त माण्हू इहे ज़हरीलियूं शयूं छो जेको आहे इस्तेमालु कनि पर इहा हिकिड़ी हुकूमत जी नाअहली आहे कांजी तव्हांजी वॾी महिरबानी नाज़रीन ही समाजी अॻवान इंसानी हक़नि जो कारकुनो वकील कांजी राणो
भील जंहिंजा ही जेके ताज़ो जेको आहे बेलाड़ो शाख वेझो जेके फोतगियूं थी वियूं कचे शराब पीअण सभु हिननि जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा। हिननि जो इहो चवणो हो त हिन जो जेको मेन किरदारु आहे ऐं उहो स्टेट जो आहे। छाजे करे त ही इदारा मुक़ररनि, पुलिस मुक़ररु आहे, एक्साइज़ खाता वारा मुक़ररनि ऐं उन खां अलावा हिते खोड़ सारियूं समाजी तंज़ीमूं आहिनि ऐं उहे अॼु ताईं बि असां कोन ॾिठो आहे त कॾहिं इहे समाजी तंज़ीमूं पंहिंजनि मसइलनि लाइ पंहिंजनि कमनि खां सवाइ कंहिं बि इहा का जागरता हिननि हलाई हुजे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ टाइमनि ते इहे शयूं मीडिया पारां हाईलाइट कयूं थियूं वञनि ऐं मगर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे जेके समाजी तंज़ीमूं ख़ामोश आहिनि, उन खां अलावा जेके उहे डिपार्टमेंट बि ख़ामोश आहिनि। हुकूमत खे घुर्जे त इहो फौरी तौर ते नोटिस वठी इहे जेके ज़हरीला शराब हलाईंदड़ या कचे शराब हलाईंदड़ या जेके मंशात जा कारोबार हलाईंदड़ आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे त जीअं इंसानी जानियूं वधीक ज़ाया थियण खां बची सघनि। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजी मेज़बान नज़ीर पंवर खे इजाज़त ॾींदा। वरी ॿिए के प्रोग्राम में वरी नए मौज़ू सां गॾु तव्हां सां गॾु हूंदासीं।